अञा थी जीअं सॼण सारियो न मरे लॻे ई कोन हीअं को गुण ॿारो चढ़िजो तो जियूं था पिया। ऐं ॿियो त दोस्तनि जी सवेर जेका दिलचस्पी ॾिठमि जो मुंहिंजे ख़्याल में बोर थी आहे या छा उहो घणी घटि थी वई आहे। तो साईं एजाज़ शाह पीर एजाज़ शाह राशिदी वॾो शाइर हो तो उनजो हिकिड़ो यार हूंदो अहमद शाह। पोइ बैत लिखी अहमद शाह खे ॿुधाईंदो त वाह हे बैत आहे ॾियार वाला असद जहिड़ो को हूंदो। पोइ हो वरी चवंदो वाह वाह साईं बाबा बैत भलो। उते वरी शेर कयईं त अहमद शाह हद कई सलाह न ॾेई का सही वेझो करियो विहाणे खे टेक भर ॾेई रुगो चपन सां वेठो चई त वाह वाह बैत भलो थियो। तो रुगो ताड़ियूं न ॻाल्हि आई सम्झण जी। सोदा मां मुंहिंजे ख़्याल में पहिरीं वारे सवाल में इनखे थोरो मुख़्तसिर इहा जेका सियासत आहे मां अॻूणे में ॻाल्हि कई त लिख पढ़ वारी सियासत आहे डॉक्यूमेंटेशन वारी जेका सियासत आहे उहा वॾियुनि रियासतनि में थींदी आहे। मसलन अमेरिका जी कंहिं रियासत में निसाब असेंबली जी थींदी आहे असां वटि ईअं असेंबली थींदी त बाइबल पढ़ाइबो 5 मिंट। हिकिड़ी औरत वई प्रिंसिपल खे चई त मुंहिंजे पुट खे बाइबल न पढ़ायो की न हीअ रूल असांजे स्कूल जो पढ़ाईंदासीं। हुन तोखे केस कयो त केस खटे थियो हाणे हीअं थींदो जो हिन जे पुट खे बाइबल न पढ़ाईंदासीं बाक़ी ॿियनि सभिनि खां रूल साॻियो आहे। हुन वरी ॿीहर केस कयो। जेकॾहिं मां सही आहियां अदालत मूंखे सही करार ॾिनो आहे त पोइ रुगो मां मुंहिंजे पुट लाइ छो सभिनी लाइ इहो कानून हुजे। ऐं उन वक़्त खां पोइ 65 या 67 जो दारो अमेरिका जे सभिनी रियासतुनि में निसाब जेको उहो सेक्युलर थियो। इहा आहे हिकिड़ी आज़ाद रियासत ऐं आज़ाद मुल्कनि जी उहा। या मसलन स्वीडिश जेका छोकिरी जंहिं स्कूल स्ट्राइक्स कयो माहौलियात जे ख़िलाफ़ माहौलियात बिगड़जे पई उते पार्लियामेंट हाउस जे अॻियां स्ट्राइक करे बीह रही 7 ॾींहं उन खां पोइ उहो सॼी जेका उहा हुननि वण न रुगो क्लाइमेट खे सीरियस वरितो पर वॾी उन तरकीब कई। सो हिकिड़ियूं रियासतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिते ॿुधो वेंदो आहे जिते इन शइ जी वैल्यूज़ हूंदी आहे। हाणे हिकु अहिड़ी रियासत में हिते मां शागिर्द थी करे वीचारा कुटजण लाइ पैदा थिया आहिनि। मोर शाह 4 साल में ॼाण आयो हर साल पादर पुलिस वारनि हणाया आहिनि असांखे तो असां कुटजण लाइ पैदा थिया आहियूं मसइलो आहे। पर असांजा मास्तर माना दुनिया में मां कंहिं वीडियो में चयो हो त जॾहिं जापान ते अमेरिका हमलो कयो ऐं ॿी महामारी जी लड़ाई जेका ख़तमु थी नागासाकी ऐं हिरोशिमा ॿई तबाह थिया त उन्हनि खे चुम्बान इमदाद अथव हे पाकिस्तान हुजे चया हा भा ॾियो अञा हथ सां ॿोॾूं कराया पर हुननि चयो असांखे इमदाद नथी खपे असांखे मास्तर ॾियो सुठा असां सुधारींदासीं पंहिंजो मुस्तक़बिल पंहिंजे ॿारनि जो। चाइना में मतिलबु दुनिया जे कंहिं बि तव्हां मुल्क में रहिया वञो उते टीचरनि मास्तर उस्ताद जी हिकिड़ी उस्ताद जो पेशे जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे हिफ़ाज़त आहे। ऐं असां वटि उहे मास्तर कराची में लठियूं था खाइनि। सो हिकिड़े उस्ताद जो हिकिड़ो पेशो आहे उते बि जेके लठियूं हणनि उते मां नथो सम्झां त उन्हनि मां का भलाई जी उमेद। रहियो सुवाल आइनी जी तरमीमुनि जो ऐं या उन में वरी तइलीम जो असर कहिड़ो थींदो। मां चवंदो त सिंध खे तइलीम ॾिनी करे वई ऐं जेका जॾहिं फिडी मसलन अॻे फोर्सिस असांजो नारो हूंदो आहे फोर्सिस जी हिकिड़ी हूंदी आहे मुदाख़लत ॿी हूंदी आहे मौजूदगी। मां दोस्तनि खे अॻु में बि चयो त ही फोर्सिस जी मौजूदगी ख़तमु करे सघनि था पर मुदाख़लत ख़तमु कान कंदा छाकाणि त फोर्स जी मुदाख़लत होल पॉलिटिक्स में आहे पाकिस्तान जी जेका ख़तमु थियणी कान्हे का। हिन मुल्क में डोमेंसी वर्दी जी आहे ऐं जिते वर्दी अची वेंदी उते केरु न ॻाल्हाईंदो मुमकिन ई कोन्हे केरु ॻाल्हाए। जीअं उन्हनि प्रोग्राम थियो पंहिंजो कल्चर ऑफ साइलेंस ख़ामोशी जी सकाफ़त जो मां सिंध में कंहिं दोस्त चयो आहे सिंध में सकाफ़त जी ख़ामोशी सकाफ़त कान्हे का सिंध में ख़ामोशी आहे कान रेजिस्टेंस हले थी पई ॾाढो ज़बरदस्त माना असां रद्दमल क़ौम थी आहियूं छा। हाणे जेसि ताईं मां आवाज़ न उथारींदुसि जेसि ताईं कुमेल थलो मूंखे थपड़ न पियो वणे मन थपड़ हणो पोइ ॿुधाईंदो आहे हाणे मां मुड़ुसु माण्हू आहियां मां वेठो आहियां। तंहिंजे करे रिएक्शनरी असां उन सियासत न रुगो असां वटि सॼी दुनिया में आहे। वेनिज़ुएला जे सदर खे खणी था वञनि अमेरिका केरु थो ॻाल्हाए भला माण्हू पंहिंजा मफ़ाद था ॾिसनि सभिनी शयुनि खे छॾियो सिंध अंदरि नंढिड़ो वाक़ियो थींदो असां रोडनि ते निकिरी ईंदा आहियूं ऐं घणा माण्हू रोडनि ते निकिरी ईंदा बयाननि हलाईंदा साफ़ मसइलो हूंदो कंहिं वॾेरे जो मसइलो वॾेरो ख़राबु आहे पर उहो वॾेरो तेसिताईं ख़राबु आहे जेसिताईं उन वॾेरे जे पुठियां वर्दी वारा वेठा आहिनि वर्दी वारा न आहिनि वॾेरे खे असां गेल जेको सो आहे ज़मीन में हणी सघूं था वॾेरे जी एॾी औकात कान्हे उनजी पुठियां वर्दी आहे तॾहिं उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा को ॿियो मसइलो थींदो यूनिवर्सिटी में आया घणे हद ताईं उहो सॼी सियासत जी ॻाल्हि थो कयां।
ताज़ो ई मोरे में मसइलो थियो, बिल्डोज़ करे छॾियूं, तबाह करे छॾियूं उन्हनि जे ॻोठनि खे। माना अहिड़ी उते हालत, मतिलबु छा चइजे, नसे वणनि में नसे कातारियूं, पसो बाज़ारियूं, हेड़ो मूं लोण थी, माना अहिड़ी हिकिड़ी सिचुएशन। पर उते छा उहो कल्चर ऑफ साइलेंस न हो? ऐं उनखां पोइ अच्छा उनजो रिएक्शन छा थो निकिरे उन ख़ामोशी जो? हींअर मूंखे वरी उहा हैरत थी, हींअर डॉक्टर कादिर मक्सी जो हिकिड़ो बयानु आयो, वीडियो बयानु थियो आहे। हाणे हू डॉक्टर कादिर मक्सी खां मदद वठण लाइ तयारु आहिनि, वाह तूं बि ॾे, तूं बि असांजी हेल्प कर, तूं बि बीह असां सां। हू पीटीआई खे बि चवंदा, हू सुभाणे जमियत खे बि चवंदा तव्हां बीहो, छो था चवनि? छाकाणि असां महदूद करे छॾियो हिकिड़े ॻोठ ताईं, भाई हे ॻोठ जो मसइलो आहे। न, हिकिड़े फ़र्द खे, हिकिड़े कुटुंब खे, हिकिड़े ॻोठ खे हिसा आहिनि दॿाइण सवलो आहे, पर मजमूई तौर ते क़ौम खे हिसा लिखियो आहे, इहा अहिड़ी ख़बर आहे। असां जेकॾहिं चऊं असां हीअ रुॻो लिगारी आहिनि, पोइ त ठीकु आहे, पोइ त ज़ुल्म थींदा पिया। या हींअर जेको असां जो आहे माछी आहिनि, उमरकट में मसइलो थियो आहे, माछियुनि सां मसइलो थियो, असां इन हिक ॿिए सां विराए उहा शइ कंदासीं। हाणे इहो केरु थो करे? इहा सरकार आहे जेके इहे नयूं शिकूं पैदा थी करे। सिंध खे यूनिट्स में तब्दील कंदासीं, कराची खे अलॻि यूनिट कंदासीं, हैदराबाद खे कराची सां जोड़ींदासीं, ॿिया अलॻि अलॻि यूनिट्स कंदासीं। छो कंदासीं? त छाकाणि त असां हिननि खे अञा वधीक फुरे सघूं, लुटे सघूं। उनजे करे आइनी शिकनि में माना तइलीमी निज़ाम या तइलीमी निसाब जो ॿेड़ो हुई ॿुधो पियो आहे, उहो तव्हां केतिरियूं तरमीमूं आणियो। दोस्त चवनि था उहा माज़ी में सिंध ॾाढी ज़बरदस्त जदोजहद कई, पर वञी रोटी असां ख़ात्मो कंदोसीं, ॾाढो ज़बरदस्त भलो। पर सिंध छा हींअर को पढ़ियो लिखियो नौजवान, दोस्त वेठा आहिनि, पढ़िया लिखिया घणा नौजवान वेठा आहिनि, त छा को नौजवान अची सघंदो त छा हींअर 1 यूनिट नाफ़िज़ न आहे? छा हींअर मार्शल लागू न आहे? छा हींअर इज़हार जी आज़ादी ते बंदिश न आहे? छा हींअर सियासी आज़ादी ते बंदिश न आहे? हींअर जसा वारनि प्रोग्राम कयो आहे कराची में, मारे छॾियो, लाठीचार्ज कयूं, कुटियूं अची वियो हाणे प्रोग्राम ख़तमु कयो। जसा वारिसर वारनि किताब स्टॉल लॻाया पे, बलूचिस्तान में हिननि कहिड़ी हालत कई आहे, तंहिंजे करे हू शिकूं हाणे जवाज़ सां कानूनी था कनि। सुभाणे जेके हड़िया खड़िया जेके आहिनि सिविल सोसाइटी वारा, जेके तव्हां ऐं असांजे प्रेशर ते उथनि था, हेॾा वग़ैरह भला कान्हे, तव्हां ऐं असांजे प्रेशर ते उथनि था, उन्हनि खे बि जवाबु ॾियण लॻो आहे, हे कानूनी मामिलो आहे। सो हाणे ईअं ही कानूनी मामिलो आहे, कुमिल थला इतिजाज कर, तोखे हक़ आहे, प्रेस क्लब जी कुंड वठी वेठो, जेके ॿुधंदो ई कोन्हे, अमेरिका कान्हे का, ही यूरोप कोन्हे को, खणी केॾा बि ज़ालिम वेशी अलाए छा साम्राज मवराज वॾा वॾा असां हुननि खे उहो चऊं, पर एतिरी हुननि में उहो फज़ीलत आहे जो पंहिंजे माण्हू जो आवाज़ु ॿुधनि था। त कंहिं बि मुल्क में हलिया वञो, पंहिंजे माण्हू जो आवाज़ु ॿुधनि था, भई असांजो माण्हू छा थो चए। असां वटि मज़ाहिब जो जेको तरीक़ेकार आहे, भई रोड ते न बीहंदे तूं, छाकाणि असां डिस्टर्ब था थियूं। उनजे करे सिंध जो मसइलो, साईं जेम्स जी ॻाल्हि वांगुरु, सिंध जेसि ताईं क़ाइमु रहंदी, पाकिस्तान जेसि ताईं क़ाइमु रहंदो, तेसि सिंध जो मुस्तक़बिल बहितर नथो थी सघे। उनजे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी, असां पंहिंजे नौजवाननि खे, पंहिंजे माण्हुनि खे इहो ॿुधायूं त बाबा अनेक ई जवाब आणींदा ऐं अनेक मसइला बि आणींदा। कराची अलॻि थी थिए, बाबा कालाबाग डैम थो ठहे, बाबा हे कैनाल था ठहनि, यार कैनाल खां सवा सॼो पाणी पंजाब कब्ज़ो कयो वेठो आहे, इहो असांखे केरु ॿुधाईंदो? असांजो जेको 70 सैकड़ो हद तस्लीम थियल आहे सिंधु दरिया ते, उहो सुपत सिंधु जेके चवंदा, 3 नदियुनि जी माउ जेके चवंदा, किथे आहे? किथे 3 नदियूं? पंजाब भीग करे छॾी आहे। धारी आबादगारी ज़ाहिरी तौर ते ठीकु आहे, अफ़गानी जे ख़िलाफ़ आहिनि, पर असांजो इख़्तियार जी हीअ ॻाल्हि थो कहे त वाह स्कूल में वञा थो, मूंखां पुछनि था तूं हिंदू ऐं मुस्लमान आहीं। धारे जो कॉन्सेप्ट रुॻो इहो थोरी पंजाबी अचे, तव्हांजो माइंड सेट, तव्हांखे पंहिंजे माण्हुनि खे तव्हांखां धारे करे बीहारे, इहा साम्राज्य चाल हूंदी आहे। तव्हांजो माण्हू तव्हांखे चए थो असांजो माण्हू न आहे। पोइ कंहिं शहर चवनि त हाणे वॾनि जूं क़बरूं वेंदियूं, पाण खां तिन जूं ख़बरूं वेंदियूं, हाणे पंहिंजी मस्जिद ठहंदी, हाणे पंहिंजो मंदरु ठहंदो, पाण ॿिन्ही जो अंदरु ठहंदो, पंहिंजे ॻोठ जे ॿाहिरां हाणे अजनबी के माण्हू ईंदा, पाण तिन खे कीठा ॼाणूं, पाण खे तिन ते हैरत ईंदी, पाण ॿिन्ही खे गैरत ईंदी, मां बि रोंदसि तूं बि रोंदे, कंहिंजे कंहिंजे पेरे पवंदे, पोइ बि साॻियो मूंखे चवंदे पंहिंजो माग मकान किथे आहे, पंहिंजो नालो निशान किथे आहे, पाण छठी खां छोरा माण्हू, पाण ताईं भोरा माण्हू। सो असां ॾाढा भोरा माण्हू आहियूं, असां इन्हनि शिकनि में इन्हनि जे पुठियां लॻी था वञूं। तंहिंजे करे मां अॻे चयो आहे, पाकिस्तान जो न रुॻो पाकिस्तान, जेके बि रुॻो ताक़त ॻाल्हाईंदी आहे यार, माना रुॻो पाकिस्तान जा छा चऊं, अमेरिका हिननि जे पंहिंजे UN उन्हनि जे हुन में आहे त कंहिं बि मुल्क जे सरबराह खे कोन मारबो,
कुछ भी थी वञे, का बि शइ थी वञे थी, पाण ई इंदिरासी था कनि। त ताक़त ॻाल्हाईंदी आहे, ताक़त थोरी तव्हांखे ॿुधंदी अथव। कमज़ोर जेको आहे उहो दलील खणी ईंदो आहे, वाह हे दलील थो जे अॻूणे जेको तव्हां ड्रामो ॾेखारियो। त माण्हू तव्हांजी महिनत खे, तव्हांजे कम खे, उनखे कोन था ॾिसनि। तव्हां एटम बम ठाहे ॾिसो त डॉक्टर अब्दुल क़दीर जी हालत तव्हांखे थी वेंदी, नज़रबंद पिया हूंदो। तव्हां हिननि खे गद्दार थी करे सिंध सॼी झोली में हणी ॾियो, पोइ बि सुस्तार भोटे वांगे तव्हांखे फाइट लटकाईंदा। तंहिंजे करे हिननि खां अहिड़े क़िस्म जी भलाई, आइनी भलाई जी उमेद नथी रखी सघिजे। असांजी उमेद सिंधी माण्हुनि में हुजणु घुरिजे, सिंधी आवाम में हुजणु घुरिजे। सिंधी माण्हू आहे, सिंधी आवाम आहे, शागिर्दनि जो कमु इहो आहे सिंधी आवाम में वञे, सिंधी माण्हुनि में वञे ऐं शिकनि इन्हनि ते जदोजहद, इहा अवेयरनेस लाइ ज़रूरी आहे। माण्हू उन्हनि खे ॿुधाए सघे थो, पर इन्हनि ताईं जदोजहद खे महदूद करणी आहे। जा कहिड़ा असर पवंदा, असर अॻी पियल आहे। मां नथो सम्झां वञा थी, वञी रोड ख़तमु थियो आहे, अञा ताईं बि उहा शइ। मां चवंदो 1843 में जेका जंग मड़ी वई सिंध मथां, जेका अंग्रेज़ जेके क़ाबिज़ था, उहो साॻियो तसलसल हले पियो, को बि हुन में चेंजिंग तब्दीली कान्हे आई। असां हुन में कोशिशि कईसीं, असां जीएम सॼी सिंध ॻाल्हाए थी, केस सॼो पियो आहे। सो असां बार बार इहा कोशिशि कयूं थी, बार बार हिकिड़ो तजुर्बे जो नतीजो अची वञो, बार बार हुनखे दोहिराइण, इहा का अक़ली ॻाल्हि कान्हे।